अस्सलाम वालेकुम जी नाज़रीन, मां आहियां अवां जो पंहिंजो दादू दोखेबाज़। जीअं त सॼी सिंध में बाथरूमनि जे खोट सबबि लखे माण्हू परेशान आहिनि, उते ई के माण्हू पंहिंजूं पकियूं लैट्रिनूं ठाराए उन मां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया आहिनि। अॼु हिकिड़ो अहिड़ो ई नौजवान असां सां गॾु मौजूदु आहे, उन खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि खे आख़िर इन्हनि बाथरूमनि में छा महसूसु थींदो आहे। जी अदा, तव्हांखे अंदरि छा महसूसु थियो? अदा हिकु त असांखे कब्ज़ी परेशान कयो आहे, ॿियो तव्हां साफ़ आहिनि छा कजी त कजे। ॿ मिंट सिर्फ़ु इहो असांखे आवाम खे ॿुधायो। ॿ मिंट ॿुधा अदा। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त बाथरूम वारो हिकिड़ो नौजवान असां खां ॻाल्हाइण खां लमाए वियो। अचो त कंहिं ॿिए नौजवान सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं। अज़ीज़ नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो त हिकिड़ो नौजवान बाथरूम खां निकिरी करे असांखे ब्रीफिंग ॾियण खां लमाए वियो, उते हिकिड़ो ॿियो नौजवान असांखे नज़र अची रहियो आहे। अचो त उन खां ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं त तव्हां छा चवणु चाहींदो, जेका बाथरूमनि जी खोट आहे सिंध में, उन हवाले सां तव्हां छा चवंदो? तव्हांखे ॿियो कमु कोन्हे छा? भला बसि दुनिया में कमु ख़तमु थी विया? मीडिया वारा छो भला ईअं कंदा हुआ यार? बाथरूम खां माण्हू निकिरंदा वञे, असांखे त आवाम खे अवेयरनेस ॾियणी आहे न। हर हल असां कुझु न चवंदासीं, असां जीअं आहियूं ईअं ख़ुशि हूं। हल ॾिसाई। जीअं त तव्हां पाण ॾिठो त सिंधी नौजवान इन बाबति ॻाल्हाइण खां बिल्कुलु इनकार करे रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं हेडलाइंस जे लाइ असांजे चैनल www.बेरोज़गार.com खे ॾिसणु न विसारींदा। पंहिंजे मेज़बान दादू दोखेबाज़ खे पंहिंजे दुआउनि में यादि रखंदा।